तरफ़ां सोशल मीडिया ते हिकिड़ो वीडियो वायरल कयो वियो आहे त नवाज़ साहिब तरफ़ां मूंखे फ़ैसिले लाइ आमादा था कनि ऐं ज़ोर था विझनि, मां फ़ैसिलो न कंदसि ऐं मौत क़बूल ईंदसि, फ़ैसिलो इन लाइ तव्हांजो छा चवणु आहे सर? बाबा उहो चवनि त 7 सालनि में अॼु ताणी असां को बि क़िस्म जो न दबाव त पंहिंजाए थिया, असां दरवाज़ो बि कोन खड़कायो उन्हनि खे इहो चयो आहे। पंहिंजे लिखे वावेला आहे उन्हनि जी। केस आहे, केस हाणे वञे थो, कुटंदो कुटी वियो आहे, बल्कि हाणे सिर्फ़ु शाहिदनि जा गवाह आहिनि असां वारे साइड जा। सो लास्ट हुते हिननि जो वकील साहिबु न आयो, जंहिं ते जज साहिबु हिननि खे चयो त बाबा तव्हां पंहिंजो अचो ऐं तव्हांजो डे बाय डे केस हलंदो ऐं 2-4 ॾींहंनि में इहो केस फाइनल करण जी ॻाल्हि कई, मतिलबु डे बाय डे हलण जे, जंहिं ते हिननि जो वकील उते उन महिल कोन हो। और असांजे तरफ़ां न कॾहिं बि हे 7 साल त पंहिंजा त ज़िंदगी में कॾहिं बि असां न चयो आहे ऐं न चवंदासीं। छा सबबु हो सर इन ओचितो अहिड़ी ॻाल्हि कढी आहे? बाबा केस इहो ख़बर अदी खे पाण हूंदी त हुन ओचिते छो इहा ॻाल्हि कई आहे। कुझु ॾींहं अॻु में हिकु सोशल मीडिया ते हली त 23 तारीख़ फ़ैसिलो, जंहिं फ़ैसिले जे लाइ हुन चयो वियो, उहो मां उनजी तरदीद अॼु खां 5-8 ॾींहं अॻु में ई असां करे छॾीसीं, त अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे। भला हाणे सर छा भला तव्हां कीअं था सम्झो अदालतुनि मां इन खे मामले खे कीअं पिया ॾिसो? छा पुरुमीद आहियो या मामला किथे अंगियल आया त न आहिनि? बाबा ॾिसो, अदालत में पुरुमीद आहियूं जॾहिं असांजो पंहिंजो ईमान ई पुरुमीद आहे, त जॾहिं असां हुन शइ में आहियूं ई कोन त नेठि अदालत ते पुरुमीद हूंदासीं न। 7 साल थी विया आहिनि वेठी हुन अदालत जे दरवाज़े ते हिकिड़ी हाज़िरी बि कोन घुसाई अथऊं। भला राजूड़ी फ़ैसिलो जो को इम्कान थी सघे थो सर? सवाल ई पैदा न आहे। या को हिकिड़ो बिरादरी जा चङा अचनि मुंहिंजा या बाबा ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो माण्हू कंहिं ॾोह कयो हुजे त उहो इन शइ जे बारे में सोचे न। असां ॾोह कयो त पंहिंजा असांखे ख़बर ई कोन, जीअं वेंदा आहिनि मलाइकनि खे बि इन शइ जी ख़बर कोन हुई। बहरहाल अलाह ख़ैर कंदो, जेको हूंदो सो ज़माने जी ॻाल्हि आहे। इंशा अल्लाह ताला सुर्ख़रू फ़तेह सां।